ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदालूं। कानपुर मार ॾहरकी जे सहाफ़ी रमेश कुमार के कवरेज करण तां कराची पुलिस पारां दहशतवाद खंबे गुम करण वारे अमल खिलाफ़ कानपुर मार जे सहाफ़ियुनि प्रेस क्लब कानपुर मार आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। जी नाज़रीन, अहम ख़बर के कानपुर मार में आगाह कयूं पिया त ॾहरकी जे सहाफ़ी रमेश कुमार के कवरेज करण तां कराची पुलिस पारां दहशतवाद खंबे गुम करण वारे अमल खिलाफ़ कानपुर मार जे सहाफ़ियुनि प्रेस क्लब कानपुर मार आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। इन हवाले असांखे वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कानपुर मां नवाब अली मीरानी। नाज़रीन, कानपुर मार ब्रेकिंग न्यूज़ ॾहरकी जे सहाफ़ी रमेश कुमार के कवरेज करण तां कराची पुलिस पारां दहशतवाद खंबे गुम करने वाले अमल खिलाफ़ कानपुर मार जे सहाफ़ियुनि शहादत लालिक अज़ीम सियाल साहिल काज़ी मेहर मार नवाब मीरानी काज़ी खादिम खानवन पुतावी आकाश मार शबीर सियाल यासिन मीरानी अली हसन मार आफ्ताब सियाल वहीद गिरानी वहाब काज़ी ॿिनि जॻहियुनि में प्रेस क्लब कानपुर मां आॾो एहजाज मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते एहजाज में शरीक सहाफ़ियुनि जो चवणु हो त ॾहरकी सहाफ़ी रमेश कुमार के कवरेज दौरान कराची पुलिस पारां तशद्दुद करे बिला जवाज़ गिरफ़्तार करे गुम करण वारे अमल जो सख़्त मज़म्मत कयूं था। कलम दड़नि मुतालबो कयो त फौरी तौर सहाफ़ी रमेश कुमार के आज़ाद करे मुलविस पुलिस एहलकार के खिलाफ़ कार्रवाई कई वञे, ॿी सूरत में सख़्त एहजाज कयो वेंदो। नवाब मीरानी, SJ न्यूज़, कानपुर महर। लाइक कयो असांजे वीडियो के वधीक मालूमात जे लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल के, बेल आइकन ते क्लिक कयो त जीअं ईंदड़ वीडियोस अव्हां ताईं वक़्त सर पहुची सघनि।